तो अफजल शहीद थियण खां अॻु में हिकु चकर खंबे गुम कयो वियो हो ऐं यूनिवर्सिटी में उनजी दाख़िला रियासत जे तरफ़ां बंदि कराई वई हुई। मूंसां गॾु उनजी एंट्री टेस्ट हुई पर उनजी एंट्री टेस्ट न थी। रियासत उहा टेस्ट बंदि कराए छॾी छो त यूनिवर्सिटी में वेंदो GM साहिब जे फिकर जी ॻाल्हि कंदो ऐं असांजा दुकान बंदि थी वेंदा। हुनजो ॾोह उनजो वाज़े ॾोह इहो आहे हू लतीफ़ खे पंहिंजो रहबर थो सम्झे, हू GM सैद खे पंहिंजो रहबर थो सम्झे, हू बशीर ख़ान ऐं आरिसर जे लफ़्ज़नि सां हिननि सां मुक़ाबिलो थो करे। हुनजो इहो ॾोह आहे ऐं असांजो वॾो इहो ॾोह आहे देशनि जो असां देशभक्त आहियूं। सिंधु देश सिंधु देश मुंहिंजो रहबर JM सैयद JM सैयद नाराए सैयद नाराए सिंध JM सैयद JM सिंध। हाँ सरोज और मोबाइल वीडियो पियो में पूरा पाए डोरी ते के लेरे लेरे नचणो आहे। हाणे आउं गुज़ारिश कंदसि असांजो नंढो भाउ सरे सिंधी खे अचनि ऐं पंहिंजी ख़्याल ॾींदा। मुंहिंजो देश सिंधु देश सिंधु देश असांजी बि को जिए भला हिन जान में सदाई निशान ते सदाई इम्तियाज़। जिए सिंधु देश जिए रहबर सिंध साईं GM सैयद जिए शहीद बाबा बशीर खान कुरैशी। अॼु असांजे एहतजाज जो मक़सदु ऐं असां इहो ई गॾु थियणु रियासत खे चिताव ॾियण लाइ गॾु थिया आहियूं न कि मुतालबा करण लाइ। असां अॼु जेको शहीद अफ़ज़ल लुंट जेको क़तल कयो आहे SSP चवे थो त इहो क़तल ज़ाती दुश्मनी जो क़तल आहे। के चवनि था त इहो ई क़तल हराम पाई वारो आहे, ईअं ई छोकिरनि सां टण रहियो आहे। इहो मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते दानिशर इहे ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि पर असां क़ौमी कारकुन असां सैयद जा पैरोकार इहो सम्झूं था इहो क़तल क़ौमी इनक़लाबी राह में हू शहीद थियो आहे। हू असांजो क़ौमी शहीद आहे। शहीद अफ़ज़ल जूं तव्हां वीडियो खोले ॾिसो हुनजो ऑन द रिकॉर्ड जेको सोशल मीडिया ते टिकटॉक ते पियो आहे उते हू GM साहिब जा बेत पढ़ंदो रहियो आहे, लतीफ़ जूं वायूं ॻाईंदो रहियो आहे। उन ई ॾोह में हू टंडो आदम में विच चौराहे ते गोलियूं हणी शहीद कयो वियो आहे। तव्हां अॼु असां हुन रियासत खे ॿुधाईंदा चाहियूं त तव्हांखे शहीद अफ़ज़ल एॾो ॾुखियो न पियो शायदि जहिड़ो हाणे शहीद अफ़ज़ल ॾुखियो पवे। असां तसल्सल आहियूं शहीद अफ़ज़ल जा। असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं जेको इहो सोचनि था त शहीद अफ़ज़ल ज़ाती दुश्मनियुनि में वियो आहे। हाणे चूतियो ऐं रियासत जा दलालो इहो क़ौमी इनक़लाब जी राह ते वेंदे शहीद थियो आहे न कि कंहिं झगड़े। सिंधु देश सिंधु देश JM सैयद रखणु खपे त अफ़ज़ल शहीद थियण खां अॻु में हिकु चकर खंबे गुम कयो वियो हो ऐं यूनिवर्सिटी में उनजी दाख़िला रियासत जे तरफ़ां बंदि कराई वई हुई। मूंसां गॾु उनजी एंट्री टेस्ट हुई पर उनजी एंट्री टेस्ट न थी। रियासत उहा टेस्ट बंदि कराए छॾी छो त यूनिवर्सिटी में वेंदो GM साहिब जे फिकर जी ॻाल्हि कंदो ऐं असांजा दुकान बंदि थी वेंदा। हुनजो ॾोह उनजो वाज़े ॾोह इहो आहे हू लतीफ़ खे पंहिंजो रहबर थो सम्झे, हू GM सैद खे पंहिंजो रहबर थो सम्झे, हू बशीर ख़ान ऐं आरिसर जे लफ़्ज़नि सां हिननि सां मुक़ाबिलो थो करे। हुनजो इहो ॾोह आहे ऐं असांजो वॾो इहो ॾोह आहे देशनि जो असां देशभक्त आहियूं। हिते जो हिकिड़ो वॾो पार्टी जो नालो नथो वठां, वॾो लेखक वॾो पंहिंजे पाण खे दानिश्वर थो सम्झाए। उन लिखियो अथई देशनि ऐं यहूदियुनि में को फ़र्क़ु ई कोन्हे। हाणे मां हुनखे ॿुधाइण थो चाहियां जॾहिं बि धारी आबादकारी यलगार कई हूंदी, कारूं जर कटाइणो हूंदो या सिंध वतन सां का बि दुश्मनी मनसूबाबंदी ठही हूंदी ही देशी अव्हांखे ज़रूरु रोड ते नज़र आया हूंदा। बाक़ी शहीद थियण जी धमकी था ॾियनि। मुज़फ़र भुट्टे सन में चयो हो त हीअ असांखे रियासत धमकियूं थी ॾिए शहीद थियण जूं पर असां मुज़फ़र भुट्टो चवंदो असां GM सैद जा जेके थोरा किताब पढ़िया आहिनि, थोरो नज़र जो तज़ियो कयो आहे, उन मां असांखे इहो सबक़ु मिलियो आहे त शहीदनि जे रत हमेशह सुर्ख गुलाब पैदा कया आहिनि ऐं उन सुर्ख गुलाब हिन क़ौमी कारकुन खे उत्साहियो आहे ऐं हिन रियासत जा ॿिड़नि सेखारियो आहे। असां हिन रियासत खे का बि अपील कोन था कयूं, असां हिन 7 करोड़ क़ौम खे अपील था कयूं त अचो असां सां गॾु बीहो, धरती जी मालिकी कयूं, पंहिंजनि जी वार कयूं। हिन फेडरेशन मां साईं GM सैद तय करे ॾी वियो आहे हिन फेडरेशन में हिन रियासत में सिंधी माण्हू महफ़ूज़ न आहिनि। असांजो वतन महफ़ूज़ न आहे, असांजूं गैरतूं इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। कंहिं बलोची चयो जॾहिं अंग्रेज़नि जूं फ़ौजूं हुयूं तॾहिं असांजूं नियाणियूं महफ़ूज़ हुयूं पर अॼु पंजाबियुनि जूं फ़ौजूं आहिनि, असांजूं नियाणियूं महफ़ूज़ न आहिनि। असांजा धरती जा क़ौमी कारकुन महफ़ूज़ न आहिनि। आख़िरी में ही बेत पढ़ी ऐं जाइ वठंदुसि त जंहिंजो तहरुक तारीख़ लोॾे छॾे, जंहिंजी हिमत बि हमियाल खां ऊची हुजे, जंहिंजी ललकार लश्कर बि लड़दे छॾे, जंहिंजे लफ़्ज़नि सां फौलाद फाटी पवे,
जिनके लफ्ज़ों सां फौलाद फाती पवे सिंध ॼणंदी अचे रोज़ अहिड़ा बचा अब्दुल जहिड़ा बचा सोन जहिड़ा सचा खीर जहिड़ा अचा आवाज़ वॾी में। युवा देश माए देश सिंधु देश सिंधु देश मुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधु देश सिंधु देश मक़तलनि जी भितनि ते पढ़ी तो त पढ़ ॿिए शहीदनि जे रत जी कहाणी ना हिकु बिलावल हो गाणे में पीड़ियो वियो ॿियो सैयद आहे